अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स। अज ही कुछ वर्ड्स बोर्ड ते लिखियल आहिनि। अज इन वर्डन जो असां अपोजिट वर्ड लिखंदासीं। सो पहिरियों नंबर वर्ड आहे ओल्ड। सो इन जो अपोजिट वर्ड आहे न्यू। सो ॿियो नंबर वर्ड आहे हार्ड। सो हार्ड वर्ड जो अपोजिट वर्ड आहे सॉफ्ट। टियों नंबर वर्ड आहे फुल यानी कि भरियल। सो इन जो अपोजिट वर्ड आहे इम्पिटी। सो चौथों नंबर वर्ड आहे राइट यानी कि सिद्धो। सो इन जो अपोजिट वर्ड आहे रोंग। पंजों नंबर वर्ड आहे ड्राई। सो इन जो अपोजिट वर्ड आहे वेट। सो आखिरी असां वटि वर्ड आहे अर्ली यानी कि वक्त ते। सो इन जो अपोजिट वर्ड आहे लेट यानी कि देर सां।